सिंधड़ी तो तां सिरड़ो घोरियां सजदो कयां सवार कूंधर पुट सिंधुअ जा थींदा सूरहां सालार तुंहिंजो हां सिंधियार अलामा तुंहिंजो हां सिंधियार तुंहिंजो हां सिंधियार अलामा तुंहिंजो हां सिंधियार धरती तुंहिंजी मिटीअ में गोहिल आहे प्यार माण्हू मोतीअ दाणा हीरनि जो ॼण हार तोसां लऊं लॻायमि अहिड़ी विसरी वियो संसार तुंहिंजो हां सिंधियार अलामा तुंहिंजो हां सिंधियार तुंहिंजो हां सिंधियार अलामा तुंहिंजो हां सिंधियार। साथियो, जीअं सिंध जीअं सिंधी ॿोली, मां आहियां माहिनी स्वाणी। जीअं तव्हांखे ख़बर आहे त 4 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटीअ पारां पहिरियों सिंधी आलमी मुशाइरो मुनक़िद थी रहियो आहे, जंहिंमें हिंद सिंध समेत नॉर्थ अमेरिका जा केतिरा ई शाइर पंहिंजूं तख़लीक़ूं अव्हां जे आॾो पेश कंदा। मूंखे ख़ुशी ऐं फ़ख़्रु महसूसु थी रहियो आहे त पंहिंजी मिठड़ी माउ जी ॿोलीअ में ही पहिरियों आलमी सिंधी मुशाइरो मूंखे कंडक्ट करण जो एज़ाज़ हासिलु हूंदो ऐं मां अव्हां सां गॾु लाइव हूंदसि कैनेडा जे सूबे एल्बर्टा मां। मूंखे पक आहे त अव्हां बि हिन मुशाइरे में ऑनलाइन शिरकत करे उनखे ॾिसी ऐं ॿुधी यकीनन महज़ूज़ थींदा, छाकाणि त हिन में अव्हां जा मनपसंद शाइर पंहिंजूं तख़लीक़ूं पेश कंदा। अव्हांखे हिन मुशाइरे में धरतीअ जो हुगाब महसूसु थींदो, त पंहिंजी ॿोलीअ जी मिठाण बि महसूसु थींदी, त सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार बि महसूसु थींदो। धरती आहे त असां आहियूं, ॿोली आहे त असां आहियूं। जीए सिंध जीए सिंधी ॿोली।